मुफ्ती साहब हिकिड़ो शख्स हाफ़िज़ आहे पर दाढ़ी न आहे ऐं ॿियो दाढ़ी वारो पर हाफ़िज़ न आहे। हाणे इमाम कंहिंखे बणायूं? जेकॾहिं तव्हां काथे सफ़र में आयो, चंद माण्हुनि जी जमात आहे ऐं तव्हां मंझि को अहिड़ो शख़्स आहे जेको हाफ़िज़ आहे पर उनखे दाढ़ी न आहे, ऐं हिकिड़ो दाढ़ी वारो माण्हू आहे पर उनखे क़ुरान यादि न आहे, उहो हाफ़िज़ न आहे, त सवाल आहे हाणे ॿिन्हिनि मां नमाज़ केरु पढ़ाए? त इन में सभ खां पहिरियां इहो ॾिसबो त जेको शख़्स दाढ़ी वारो आहे उहो ठीकु आहे, हाफ़िज़ त न आहे, पर जेकॾहिं उनखे चंद सूरतूं यादि आहिनि, नंढियूं सूरतूं जेकॾहिं उनखे ॿ बि यादि आहिनि ऐं सूरतुल फ़ातिहा बि उनखे यादि आहे, नमाज़ पढ़ाइण जो तरीक़ो उनखे अचे थो, त उन दाढ़ी वारे शख़्स खे इमाम बणायो, ॾाढे कूड़ हाफ़िज़ खे इमाम न बणायो। छो त इस्लाम में दाढ़ी रखणु वाजिबु आहे। दाढ़ी कूड़ण वारे शख़्स खे जेकॾहिं तव्हां इमाम बणाईंदव त तव्हांजी नमाज़ थींदी, पर नमाज़ मकरूह थींदी। छो त उन शख़्स हिकिड़े वाजिब हुकुम खे ख़तम करे तव्हांजे अॻियां इमाम जो बीठो आहे। हा, जेकॾहिं दाढ़ी वारे शख़्स खे बिल्कुलु क़ुरान जो लफ़्ज़ यादि न आहे त पोइ इन मजबूरी जी सूरत में हाफ़िज़ खे अॻिते कयो। कराहत सां कराहत त थींदी, यानी मकरूह त नमाज़ थींदी पर अदा थी वेंदी, तव्हांखे दोबारा क़ज़ा न करणी पवंदी। मकरूह जो मतिलबु इहो हूंदो आहे त उन नमाज़ में तव्हांखे सवाब न मिलंदो, तव्हांजे ज़िम्मे खां अदा थी वेंदी, हाणे तव्हांखे क़ज़ा करण जी ज़रूरत न आहे। त इन सूरत में पहिरियों कोशिशि इहा कयो त दाढ़ी वारे खे जेकॾहिं सूरतूं यादि आहिनि त उनखे इमाम बणायो। अल्लाह सां सम्झण जी तौफ़ीक़।